पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं तव्हां समूरनि दोस्तनि खे, मुल्क जे माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे मुबारक हुजे। पाकिस्तान जी तहरीक जे बारे में मीडिया ते इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त पाकिस्तान जी तहरीक में जेको तमामु घणो हिसो वरितो उहो बांग्लादेश जे माण्हुनि यानी ओभर पाकिस्तान जे माण्हुनि, जेको उन ज़माने में बंगाल जे माण्हुनि ऐं सिंध जे माण्हुनि तमामु घणो हिसो वरितो। ॿियनि सूबनि जे बारे में चयो थो वञे त न, उन्हनि जो को बि ख़ासि किरदारु कोन्हे। पंजाब जो त कुझु बि कोन्हे, को किरदारु कोन्हे। हाणे पाकिस्तान जी तहरीक जेका हुई उहा जेका उनजी जेका जदोजहद हुई उहा चङी नमूने सां या सही तरीक़े सां 1938 में जेका सिंध मुस्लिम लीग जी कॉन्फ्रेंस कोठाई वई, सेठ हाजी अब्दुल्ला हारून जेको उन वक़्तु सिंध मुस्लिम लीग जो सरवाण ताजिर हो, वॾो कारोबारी माण्हू हो। सिंध जा जेके माण्हू हुया उन में मोहम्मद अयूब खोड़ो, शेख अब्दुल मजीद सिंधी, पीर अलीमल शाह राशदी, साईं जीएम साहिब, इहे सदाई उन जे चवण में हूंदा हुआ। उनमें कॾहिं कॾहिं अयूब खोड़ो उन जे चवण खां थोरो पासीरो हो, बाक़ी साईं जीएम साहिब ऐं पीर अलीमल शाह राशदी ऐं शेख अब्दुल मजीद सिंधी उहे सदाई हुन जे सॼे धागे में हूंदा हुआ। 1938 में जेका कॉन्फ्रेंस कोठाई वई हाजी अब्दुल्ला हारून, उन में पंजाब जो जेको प्रीमियर हो उन दौर जो सर सिकंदर हयात, जेको यूनियनिस्ट पार्टी जो अॻुवाण हो ऐं उते हुकूमत यूनियनिस्ट पार्टी जी, उहो बि आयो हो, उनखे दावत हुई। ऐं वरी हिकिड़ी खिल जी ॻाल्हि इहा त आजाई तक़रीर जेका हाजी अब्दुल्ला हारून खे करणी हुई, उन तक़रीर जे लाइ हिननि लाहौर मां मौलवी गुलाम रसूल महर खे हवाई जहाज़ जी ओट मोट जी टिकट ॾेई ऐं कराची में घुरायो ऐं हिते रहायो। ख़र्च पको ॾिनो वियो, उनखे अलाउंस ॾिना विया। उनखे चयो त बाबा हीअ आजाई तक़रीर आहे, इहा तव्हां लिखो। उन तक़रीर लिखण में बि कुझु ॾींहं लॻाया ऐं उन तक़रीर उर्दू में लिखी, हिकु पनो हो या ॾेढ पनो। पीर अलीमल शाह राशदी चए थो त उनजी वरी अंग्रेज़ी में तर्जुमो करे हिनखे हाजी अब्दुल्ला हारून खे बार बार पढ़ाई रेसल कराई पोइ उन तक़रीर खे। उनमें मुस्लिम लीग जी कॉन्फ्रेंस में मोहम्मद अली जिन्ना यानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे अचिणो हो ऐं सदारत करणी, पर उहो कोन आयो। पहिरियनि ॾींहंनि कोन आयो, ॿिए ॾींहुं टे ॾींहं कोन आयो, पोइ बाद में आयो। इन विच में हिननि छा कयो जो अब्दुल्ला हारून पाकिस्तान जी तहरीक जी में चयो थो वञे त पाकिस्तान नालो चौधरी बरकत अली रहमत अली वारनि न, इहो नालो अब्दुल्ला हारून वेठो। हींअर तारीख़ में जेको के अज़ीज़ पंहिंजे किताब में लिखियो आहे द मर्डर ऑफ हिस्ट्री में, त इहो तहरीक पाकिस्तान या पाकिस्तान नालो अब्दुल्ला हारून ॾिनो आहे, यानी सिंध मुस्लिम लीग ॾिनो आहे। त सिंध मुस्लिम वाक़ई जेको आहे सो पाकिस्तान जी ठाहींदड़ अॾींदड़ आहे। पोइ उन कॉन्फ्रेंस में जेके हिननि कार्रवाइयूं कयूं उनमें मोहम्मद अली जिन्ना जॾहिं आयो आहे त उनखे ॿुधायो जी कॉन्फ्रेंस में अब्दुल्ला हारून पाकिस्तान जी ॻाल्हि बि कई आहे ऐं चयो अथसि त जीअं त हींअर मुंहिंजी ज़िंदगी जो सिजु लहण वारो आहे, मुंहिंजी ज़िंदगी जी शाम थी चुकी आहे, मां हुजां न हुजां मुंहिंजी दिलि चए थी, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हीउ सिंध जेको आहे सो पाकिस्तान जे नओं जेको मुल्क ठहे थो जंहिंजो नालो पाकिस्तान हुजे ऐं उन में शामिलु करणु यानी उनखे ॾियणु चाहियां थो। हाणे सिंध अब्दुल्ला हारून जी त हुई कान का, सिंध में उन दौर में जेका हुकूमत हुई उहा त हुई असांजे सुमरे साहिब जी अलाबक सुमरो, जंहिंमें हिकिड़ो गॾियल इतिहाद उन जी हुकूमत हुई, कांग्रेस हुई, सुमरे जी पंहिंजी पार्टी बि हुई, आज़ाद ग्रुप हुया, गॾिजी हुकूमत ठाही सवाइ मुस्लिम लीग जे, ॿिया सभु गॾु हुया, हुकूमत उन जी। पर सिंध ई ॾिए थो पाकिस्तान। मुंहिंजी जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि अचे त इनखे सब्सक्राइब कयो, कमेंट्स ॾियो, मूंखे ॿुधायो त आउं किथे सुठो ॻाल्हायां थो या ख़राबु ॻाल्हायां थो, दोस्तनि खे शेयर कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।